वेलकम टू बैक दोस्तों। प्रोग्राम में असीं अवां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन नग़मे खां अॻु में मूं हिकिड़ो सुवालु पुछियो हो ज़ाहिद गुल साहब खां, त उन मुख़्तलिफ़ पहलू फ़क़ीर साईं जा ॿुधाया हुआ। अञा बि मुख़्तलिफ़ पहलुनि ते गुफ़्तगू थींदी। त ज़ाहिद साहब तव्हां खां माना हिकिड़ो सुवालु आहे त छा फ़क़ीर साईं तव्हांजे उस्तादनि में शुमार हुआ? यकीनन असीं उन ही स्कूल जी पैदावार आहियूं जेको हर प्रोग्राम में इहा ॻाल्हि कंदो आहियां त असांजी साईं नसीर साहिब जन वेठा आहिनि, उन्हनि जे हूंदे मूंखे त जुरत न पई थिए ॻाल्हाइण जी, छोकिरि त असांजा उस्ताद बि आहिनि ऐं असांखे इंट्रोडक्शन कराइण वारा बि आहिनि। नालो आहे सिंध में, पर उमूमन ॿ स्कूल सिंध जा जेके मशहूरु म्यूज़िक जे हवाले सां, जेको हिकिड़ो उस्ताद मंदुली ख़ान, उन खां पोइ असांजो फ़क़ीर साहिब, जंहिं मां फोटो ख़ान दरदारी, गुलाम सिंह दरदारी, गुलाम रसूल लोहार, अलाए ॿिया केतिरा फ़नकार आहिनि। हसीब आहे, मुंहिंजो भाउ वॾो इमदाद अली आहे, खोड़ सारा फ़नकार जेके आहिनि, त उहे उन स्कूल मां निकिता। असांजी बि उन सां आहे, पर हाणे थियो ईअं जो असीं एतिरी वॾी उमिरि कान हुई जॾहिं फ़क़ीर साहिब दुनिया छॾे विया, त ज़ाहिर आहे कुझु सिखण जे लाइ माण्हू खे वरी को न को ॿियो रस्तो, छो त मौसीक़ी कंहिंजी मिरास कोन्हे को ऐं कंहिंखां बि सिखी सघिजे थी। पोइ मूं पंहिंजो उस्ताद अनवर हुसैन विसले खे उस्ताद कयो, उन खां सिखिया थी पोइ ॿई रंग जेको आहे सो गॾिजी हलाए। जेका तव्हांजी जेका बुनियाद जेका पीढ़ आहे उहा त फ़क़ीर साईं जी आहे ऐं चवंदा जंहिंजी पीढ़ मज़बूत आहे नसीर भाई, उनखे पोइ लहर न लोॾो आहे। अच्छा, फ़क़ीर साईं जा साईं हूअं त कलाम काफ़ी मशहूरु हुआ। फ़क़ीर साईं क्लासिकल अंदाज़ में बि ॻायो आहे, ग़ज़ल जे अंदाज़ में बि ॻायो आहे, ऐं जेके आरफ़ाना कलाम आहिनि उहे बि ॻाया आहिनि। पर ख़ासि करे नसीर भाई पाण वटि जेके उन वटे में रेडियो पाकिस्तान में जेको मशहूरु कलाम फ़क़ीर साईं जे आवाज़ में, जेको काफ़ी इलाही माण्हुनि उन जी कापी कई, पंहिंजे दर्दनि जी, पंहिंजे सोरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां, त ज़ाहिर भाई तव्हां बि इहो कलाम ॻायो आहे, मूंखे लॻे थो माना उहो तव्हां सुठो ॻायो आहे। त हाणे असांजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, ऐं सम्झो नसीर साहिबु मूंसां इन ॻाल्हि ते सहमत हूंदा, त छो न इहो कलाम पंहिंजो फ़क़ीर साईं जो तव्हां असांखे ॿुधायो, असांजा नाज़रीन जेके आहिनि उहे बि ख़ुशि थींदा। ज़माने में त गम आहे, शरीके गम किथां सवे मौजूद हम सोहबत मगर हमदम किथां। ख़ुदाया तुंहिंजी दुनिया में ॿुधण वारो बि को कोन्हे, वञा काॾे ऐं दिलि जे राज़ जो मुहरम किथां आणियां। ॿुधी मन रहम आणे संग दिल ऐं तालिबुल मौला, ओ नसीबनि खे चवां जो हू दमे मातम किथां आणियां। ख़ुदा कहीं के मोहब्बत का आशना न करे, करे तयार खां पंहिंजे कॾहिं जुदा न करे। उन जी कहिड़ी मोहब्बत, उन जी कहिड़ी दिल, ओ जो पंहिंजे यार जे कदमनि तां सिर्फ़ फिदा न करे। चयमि तयार न ईंदुसि वरी ख़ुदा हाफ़िज़, मूंखे जवाब में खिलंदे चई ख़ुदा न करे। जे वसले यार जो तालिब कहीं के आए ख़याल, त सब्र में रहे दिल भर के इल्तिजा न करे। पंहिंजे दर्दनि जी, पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां, ओ कंहिंखे दाह ॾियां। अल्लाह कंहिंसां ॻाल्हि करियां, ओ कंहिंखे दाह ॾियां। पंहिंजे दर्दनि जी, अचो सभु को पंहिंजा सूर सले, मुंहिंजे सूरनि जी न को समझ ले। पल पल में परायन पूरन जी कंहिंसां ॻाल्हि करियां, ओ कंहिंखे दाह ॾियां। अल्लाह कंहिंसां ॻाल्हि करियां, कंहिंखे दाह ॾियां। सभु मूं वटि दिलि विंदराज नथा, पंहिंजा पंहिंजा बोल ॿुधाइनि था। तिन अछनि कारनि भूरल जी कंहिंसां ॻाल्हि करियां, ओ कंहिंखे दाह ॾियां। अल्लाह कंहिंसां ॻाल्हि करियां, कंहिंखे दाह ॾियां। को कोन्हे जो खणी ॻाल्हि ॿुधे,
इहो हाल कयो मुंहिंजो करम कुॾे हिन दुनिया जे दस्तूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां ओ कंहिंखे दाह ॾियां अलाह कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाह ॾियां बसि मुंहिंजो बि हिकु अलाह आहे जो बाला बेपरवाह आहे जित हुजत कान समूरल जी कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दोह ॾियां दिलवारी वेदन खे छा कयां ऐं तालिब मौला केॾे वञां हिन इश्क संदे आशूरन जी कंहिंसां ॻाल्हि करियां ओ कंहिंखे दाह ॾियां अलाह कंहिंसां ॻाल्हि करियां ओ कंहिंखे दाह ॾियां वाह साईं वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे नसीर भाई यकीन करियो त हक़ जेको आहे कंहिं बि शइ जो जेकॾहिं को शख़्स उनजो अदा करे थो त उन में बि उहा शइ हुअणु घुरिजे उहा मणिया हुअणु घुरिजे जंहिंसां ख़बर पए त हीउ माण्हू जंहिं शइ जो हक़ अदा करे रहियो आहे उन में बि उहा नज़ाकत बि आहे उहा ॻाल्हि हुजे असीं सम्झूं था पंहिंजे जेके दोस्त ॿुधनि पिया ॾिसनि पिया त ज़ाहिद गुल में बि अलाह ताला हिननि खे अञा उहा ई मणिया रखी आहे उहा ई ॻाल्हि रखी आहे ऐं पर ख़ासि करे जॾहिं ज़ाहिद आयो स्टूडियो में त तव्हां बि इहा ॻाल्हि महसूसु कई मूं बि महसूसु कई त बाक़ाइदा जेके फनकार हूंदा आहिनि उन लिबास में ख़ुशि लिबासी आहे अच्छा हाणे पंहिंजो जीअं मूं अॻु में ज़िक्र कयो पिए एज़ ए इंसान साईं फ़क़ीर साईं खे तव्हां कीअं ॾिठो पर हाणे इहो तव्हां खां जवाबु आउं वठंदुसि हाणे वक़्तु आहे नंढड़ी ब्रेक जो त दोस्तो वठूं था नंढड़ी ब्रेक उन खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम महरान जा रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं ऐं महरान जे रागी में अॼु जंहिं फनकार जंहिं हीरो जो ज़िक्र हली रहियो आहे सो आहे असांजो मिस्री फ़क़ीर मूं ज़ाहिद साहिब सां ॻाल्हि कई पे मिस्री फ़क़ीर जी शख़्सियत जे बारे में पर आउं पहिरीं नसीर साहिब खां पुछंदुसि त नसीर साहिबु तव्हां हुनखे कॾहिं ॾिठो हूंदे या कचहरियूं त तव्हां कीअं ॾिठो मिस्री अवल त असां मिस्री फ़क़ीर जेको मोहम्मद फ़क़ीर खटियाण इहो ख़ासि छाकाणि त सरवरी महखानो आहे मख़्तूम साईं तालिब मौला जिन जा पाण तालिब आहिनि वरी ॿियो जेको अहम हंधु आहे जिते मिस्री फ़क़ीर साईं जी ज़ियारत नसीब थी उमनठार फ़क़ीर जी दरगाह आहे सुभान अल्लाह शाह लतीफ़े जो मेलो आहे कलंदर लाल शहबाज़ ऐं सचल सरमस्त मिस्री फ़क़ीर पंहिंजे ज़माने जो इहो मक़बूल तरीन माना उनजो हर महफ़िल में हुजणु इंतिहाई ज़रूरी हो पर आउं सम्झां थो त सरवरी महखाननि में जेको हुनजो पंहिंजो रंग हो न उहो कमाल हो मनठार फ़क़ीर ते उहो बि सरवरी महखानो आहे हिकिड़ी तरह सां मोहम्मद फ़क़ीर ते बि असां ॾिठो ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि सवेल ज़ाहिद हिकिड़ी चयो त मौसीक़े जा ॿ घिराणा आहिनि ऐं उनखे अञा वधीक थोरो ॻाल्हि खे फैलायां थो त सिंध में बराबरि त ग्वालियर घिराणो उस्ताद मंज़ूर अली ख़ान आहे वरी कोहिस्तान ऐं हिकिड़े कमो बेश साॻिए रंग खे असांजे उस्ताद मोहम्मद जुम्मन हिकिड़ी घिराणे जी सूरत में जंहिंजा शागिर्द ला तइदाद आहिनि ऐं हू कमाल जो कराची वारो पासो थिए थो कोहिस्तान हा कराची पर उहो बि हिकिड़ो सम्झो त जहिड़ो घिराणो आहे उस्ताद मोहम्मद जुम्मन जो बि हिकिड़ो घिराणो आहे अहिड़ी तरह सां असां वटि इहो जेको मिस्री फ़क़ीर आहिनि इहो बि उन्हनि खां उन्हनि जे पैरेलल हिकिड़ो मौसीक़ी जी स्कूल ऑफ थाट आहे सरवरीअ जो हाणे सरवरी म्यूज़िक ऑफ थाट को मख़्तूम साईं जिन जो कोई राग सां लॻाव त बेशक आहे उहो सुरशनास आहिनि मौसीक़े जा माहिर आहिनि मौसीक़ी क्लासिकल मौसीक़ी खे सम्झनि था पर असल में आउं हितां चवंदुसि त सिंध में सिंधी काफ़ी गायकी जेका आहे जेका असांजो विरसो आहे शाह लतीफ़ बे ताईं वाई दरगाह ते हले पियो उहो पंहिंजो हिकिड़ो मख़सूस रंग आहे बिल्कुलु पर माण्हू ॿुधणु चाहींदा त काफ़ी गायकी छा थिए थी त सही माना में आउं सम्झां थो त मुंहिंजो ईमान आहे त मिस्री फ़क़ीर अहिड़ो वाहिद फ़नकार आहे जंहिं मैदान ते अची काफ़ीअ खे मुतारिफ़ करायो आहे उस्ताद मोहम्मद जुम्मन ऐं असांजे मास्टर मोहम्मद इब्राहिम रेडियो जी काफ़ीअ खे 5 मिंटनि में उकलाए हिकिड़ो पेश करण जो फन साम्हूं बिल्कुलु सही आहे पर साॻी तरह सां जीअं चइबो आहे न त उहो लोह खे पारस पारस खे लोह त मख़्तूम साईं जो जेको छपर में छड़ियूं आहिनि बेपी रखियूं आहिनि जेके हिननि जे काफ़ियुनि जा बेमिसल उन्हनि खे जेकॾहिं आवाज़ ॾिनो आहे उहो मिस्री फ़क़ीर ॾिनो आहे ऐं आउं सम्झां थो त
बल्कि मूंखे यकीन आहे त सिंधीअ में सिंधी काफ़ीअ खे राइज करण वारो दौर हाज़िर यानी 20-21 सदीअ में 20 सदीअ में ख़ासि तरह सां सिंधी काफ़ीअ जी शाइरी खे मुतारफ़ कराइण ऐं मक़बूल कराइण में हिकिड़ो ख़ुदि साईं मखदूम साईं तालिबुल मौला जो आहे, पर उहा त किताबनि में काफ़ी हुई, उनजी ख़बर असांखे कीअं पए त काफ़ी आहे, उनखे डिस्प्ले करणु, उनखे परफॉर्म करणु, उनखे मञराइण, मक़बूल करणु, पोइ हिकिड़ो रेडियो जे तरफ़ सां, मेलनि जे तवसुत सां, महफ़िलुनि जे तवसुत सां, त उहो असांजो मिस्री फ़क़ीर आहे। सुभान अल्लाह। ऐं मिस्री फ़क़ीर वरी जंहिं माना कमाल जा कलाम हुआ मखदूम साहब जा, त उन लाइ उहो आवाज़ बि सही खपंदो हो न, उन पाए जो फ़नकार बि खपंदो हो न। जेकॾहिं इन जाइ ते को ॿियो फ़नकार हुजे हा त आउं सम्झां थो त मखदूम साहब जो कलाम उन हिसाब से उन जाइ ते मक़बूल न थिया जेतिरो मिस्री फ़क़ीर पंहिंजे कलाम सां, पंहिंजे आवाज़ सां, पंहिंजे सुरनि सां उन कलाम खे वॾो कयो। त हाणे नसीर भाई दाहिर साहब कचेरी कंदासूं, छो न मिस्री फ़क़ीर जो ही कलाम जेको ॾिसूं था, ॿुधूं था, उन खां पोइ वरी पाण कचेरी कंदासीं। फज़कुरूनी अज़कुरुकुम थी, फज़कुरूनी अज़कुरुकुम थी, सजणनि पाण सुञातो आ, सजणनि पाण सुञातो आ, जिन खे लॻो आहे ख़बर उन्हनि खे अहिड़ो निर्णय जो नातो नातो आ, अहिड़ो निर्णय जो नातो। सुम बुकुम उमियुनि थियड़ा, सुम बुकुम उमियुनि थियड़ा, ॼाण उन्हनि सभु ॼातो आ, ॼाण उन्हनि सभु ॼातो आ, जिन खे लॻो आहे ख़बर उन्हनि खे, जिन खे लॻो आहे ख़बर उन्हनि खे अहिड़ो निर्णय जो नातो आ, नातो अहिड़ो निर्णय जो नातो। इश्क इश्क सबको करे, इश्क 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 सबको करे, पर इश्क त कन ताके, इश्क इश्क सबको करे, पर इश्क त कन ताके, हित अॼु ऐं कात जी बादी थी बणिजे अल इश्क नारुल्लाह में, को सड़ियो सालिम ते, पर तालिब मौला से जेके कॾहिं कुर्कन की न की। ओ होश हसन बख़्श उन्हनि जो अहिड़ो, होश हसन बख़्श उन्हनि जो अहिड़ो, जिन पेच पिरिया सां पातो आहे, जिन पेच पिरिया सां पातो आहे, जिन खे लॻो आहे ख़बर उन्हनि खे, जिन खे लॻो आहे ख़बर उन्हनि खे अहिड़ो निर्णय जो नातो नातो आहे, अहिड़ो निर्णय जो नातो आहे, जिन खे लॻो आहे ख़बर उन्हनि खे अहिड़ो निर्णय जो नातो आहे, अहिड़ो निर्णय जो नातो आहे। वेलकम टू बैक दोस्तों, प्रोग्राम में वरी हिकु दफ़ो अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। ज़ाहिद गुल सां हिकिड़ो सवाल पुछो पे पंहिंजो नसीर भाई, त एज़ ए इंसान माना असांखे त ख़बर आहे, असां हुनखे थोरो घटि ॾिठो, बचपन हो असांजो,
पर सही तव्हां त हुनजे घर जा भाती आहियो, शफ़क़त जे लिहाज़ सां या उस्तादी लिहाज़ खां हू एज़ इंसान कीअं हो? ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि तव्हां पुछी आहे। जिस तव्हांजा जो ज़िक्र हलियो पियो साईजन जो, तालिबुल मौला साईजन जो, फ़कीर साहिब जो, त क़िबला साईं पाण हिकिड़े किताब में ईअं लिखियो आहे त आउं मोहम्मद ज़मा पर मिस्री तालिबुल मौला मूंखे मिस्री फ़कीर कयो आहे। सुभान अल्लाह, क़िबला साईं जो एतिराफ़ आहे। सुभान अल्लाह। ऐं उन सां गॾोगॾु साईं जन हिकिड़ो लक़ब ॾिनो ख़ुशि इल्हान फ़कीर साहिब खे, जॾहिं सुठे गले जो पंज ख़ूबियूं जेके मखदूम साहिब जन बयानु कयो त हिकिड़े गायक में हुजणु घुरिजनि, उहे पंज ई मिस्री फ़कीर पिया आहिनि, यानी साईं जन जो मुकमिल दरबारी राग। उन खां पोइ जेको तव्हां सुवाल कयो पिया त इंसानियत जो अलम बरदार जंहिंखे चइजे, आजिज़ी ऐं इनकिसारी, हिकिड़ो यादगार वाक़ियो मूंखे यादि अची वियो आहे त पाण उमूमन सवेल उथंदा, फजर जी नमाज़ पढ़ी पोइ पंहिंजो रियाज़ या रंग जेको हूंदो कंदा, सुबुह जो टाइम ते के माण्हू अची विया त बाबा असांखे फ़कीर साहिब सां मिलणो आहे। फ़कीर साहिब बाबा ॿुधायो ख़बरचार, चएसि असां किथे वियासीं ते को पासो हुयो सेवण वारे पासे, अलाए छा उतां जा माण्हू, असांजे रस्ते में किथे खीसो कटिजी वियो आहे, बच्चा ॿार हलंदा गॾु। हाणे असां शहर में वियासीं, उते असांखे ॾस मिलियो त मिस्री फ़कीर वटि वञो, तव्हांजो मसइलो उतां हल थींदो। उहे माण्हू आया, आवाज़ु लॻी जल्दी पंहिंजे पुट खे चयो त भाउ चांहि पाणी जेको आहे लॻे पियारियो, ऐं उनजो जेकी शइ हथ में हुई खीसे में हुई उहा ॾेई छॾियो। उनखे रवानो करे पुट चयो बाबा ही ख़र्च जेको हुयो इहो त ॾेई छॾियो, हाणे छा थींदो? चयो बाबा अलाह मालिक। कलाक ॿ गुज़रिया त के माण्हू अची विया, साईं असांजो प्रोग्राम आहे, हीउ भाड़ो किरायो आहे, ऐं सुभाणे हितां अचो त असांजो प्रोग्राम मिलियन में। पोइ गंज रोज़ी अखियुनि में पाणी अची वियो, पुट खे चई बाबा ॾिस अलाह साईं ते जेको माण्हू यकीन रखे थो। ऐं उन खां पोइ इश्क़ रसूल ऐं इश्क़ अली, उनमें एतिरो हुयो जॾहिं बि नबी साईं जन जे इश्क़ में या हज़रत अली साईं जन जे इश्क़ में का शइ ॻाईंदा त पाण माना सम्झो त बेहोशी वारी हालत में अची वेंदा। यानी इहा मोहबत ऐं जेको प्यारु हुयो पंहिंजे मुर्शिद सां, पंजतल पाक सां, उन सां, इहा वॾी ॻाल्हि हूंदी हुई। अशरफ हिते रुॻो हिन खां दोस्त खां ॿुधंदासीं, पर जेका इश्क़ रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सिंध में जेके हमद ऐं नातूं मक़बूल तरीन आहिनि, उन्हनि मां हिकिड़ी हमद मखदूम साईं तालिबुल मौला जिन जी हुन ॻाई आहे। कमाल आहे, ॿुधंदुसि तव्हां वाह करण ते मजबूर थियो। हुन जा हमद कहिड़ा ॻाए, कख पन में कादर जी कुदरत, ही अहिड़ी हिकिड़ी बेमिसल आहे हमद, जेकॾहिं सिंध में तव्हां चवंदो न त हमद जेके कहिड़ियूं मशहूर आहिनि, त नंबर 1 सरे फ़हरिस्त असांजे मखदूम तालिबुल मौला जी लिखियल हमद ॻाई कंहिं असांजे माशाअल्लाह मिस्री फ़कीर। अच्छा हाणे इहो वञा तव्हांजी ॻाल्हि पे साईं तव्हां कई पे त उहा त माशाअल्लाह, त सिर्फ़ु मूं तव्हांजे वात खां इहो ॿुधणु चाहियो पे, यकीनन जेकॾहिं हिननि माण्हुनि खे दुनिया यादि करे थी त माना हिननि जो को कंट्रीब्यूशन हो। बिल्कुलु। अच्छा हाणे पंहिंजो ज़ाहिद भाई, असां ऐं दोस्त जेके आहिनि, जेके ॾिसनि पिया या ॿुधनि पिया, या नसीर साहिबु आहे, त असीं चाहींदासीं तव्हां खां हिकिड़ो कलाम, या त तव्हां मिस्री फ़कीर जो कलाम ॿुधायो, या तव्हां पंहिंजे तरफ़ां तव्हां बि हिकिड़ी उहा ई शाख जा हिकिड़ा हिसा आहियो, उन शाख जा गुल आहियो, त असां लाइ ॿई शयूं बराबरि आहिनि, अकिन ते आहिनि। जेका शइ ॿुधाईंदो त असांखे नसीर साहिब जन फरमायो त भंठार फ़कीर साईं जन जे मेले ते बि उते थींदियूं, त उहो बि असांजो जेको सरवरी जमायत आहे या उन हिसाब सां। हाणे हीअ जेका काफ़ी आहे, असां फ़कीर साहिब जी पसंदि जी काफ़ी ऐं असांजी बि पसंदि जी काफ़ी यकीनन तव्हांखे बि वणंदी, ॾाढी ख़ूबसूरत काफ़ी आहे। त मूं वेठे वणजारा पग छोड़े, पग छोड़े हलिया ओ पग छोड़े हला प्यारा पंध परे, बेड़ो बाजारन जो वतन शाल वरे, सामूं डी सोना अची कुर्ब करे, मिली पोइ मरे दिल साही महजूर थी महजूर। वाह वेठे वणजारा पग छोड़े पंध पिया, मूं वेठे वणजारा पग छोड़े पंध पिया। ऐ मियां और वंदी वही रहिजी, और वंदी वही रहिजी, है और वंदी वही रहिजी, खियण पियण चमकारा
पगह छोड़े पंध पिया वेठे वणजारा पगह छोड़े पंध पिया हो व्याजे विलायत साम्हो शाल अचन से वरी ओ व्याजे विलायत साम्हो शाल अचन से वरी है आऊं ओसियड़े उनजे गणतिन में वही गरी ए मियां अल्लाह आणी दो नखे ओ अल्लाह आणी दो उनखे है अल्लाह आणी दो उनखे सही सलामत सारा है पगह छोड़े पंध पिया मूं वेठे वणजारा है पगह छोड़े पंध पिया हो मूं मञता हूं मञियो ख्वाजा पीर सजो वो सोई सदा सुणंदो मूं दिलगीर सजो है मियां उन आए सब सुहल ओ उन आए सब सुहल है उन आए सब सुहल अंगण वहण उतारा है पगह छोड़े पंध पिया मूं वेठे वणजारा है पगह छोड़े पंध पिया अची मन ठार चए मन ठार अची मिलंदा मूं वेठीअ खे वरी ओ ॾुखिया ॾींहड़ा वींदा पमदम नेण ठरी ऐ मियां शाल नसीब थींदम ओ शाल नसीब थींदम ऐ शाल नसीब थींदम मन मक़सद मुचारा पगह छोड़े पंध पिया मूं वेठे वणजारा पगह छोड़े पंध पिया ओ पगह छोड़े पिया पंध परे बेड़ो बाजारन जो वतन शान वरे ओ सामूडी सोना मन अचन कुर्ब करे तिहां पोइ मरे मिली मजूर तन मूं वेठे वणजारा पगह छोड़े पंध पिया मूं वेठे वणजारा पगह छोड़े पंध पिया ओ आऊं रोअंदी वही रहिजी आऊं रोअंदी वही रहिजी आऊं रोअंदी वही रहिजी खीअण पीअण चमखारा पगह छोड़े पंध पिया अशरफ तव्हां जेका ॻाल्हि कई पिए न ही पगह छोड़े पंध पिया ऐं असांजो मिस्री फ़क़ीर मखदूम साईं तालिब इल्म आला जिन जे मखमूर महजूर इहे सभु हुननि जा तख़ल्लुस हुया ऐं संदन शेरी मजमो जीअं तव्हां ॿुधायो त हू हिकिड़ो शेर शनास हुयो शेर लिखण वारो हो पर हिकिड़ी ॻाल्हि जेका उहा थोरी वज़ाहत ज़रूरु थियणु घुरिजे त हुनजो गलो जेको हुयो उहो सिर्फ़ु मखदूम साईं जिन जे कलामनि ताईं महदूद कोन हो हीअ ॻाल्हि रिकॉर्ड जी आहे त हुन शाह लतीफ़ साईं खे ॻायो आहे सचल सरमस्ती खे ॻायो आहे मंठार फ़क़ीर साईं जी काफ़ी ॻाई आहे वरी मीर अब्दुल रसूल मीर खे ॻायो आहे सईद मंज़ूर नक़वीअ खे ॻायो आहे ताजल बेवस खे ॻायो आहे ऐं मुलाज़िम सरवरी खे ॻायो आहे ऐं वेंदे वेंदे हुन हुसैन बख़्श ख़ादिम खे बि ॻायो आहे ऐं हीअ जेका मशहूरु तर्ज़ आहे न वे न वंज मुंहिंजा मिठा अञा तो दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि हीअ हुसैन बख़्श जो कलाम आहे पर इन जी तर्ज़ जो ठाहिण वारो बि
मिस्री फ़क़ीर पहिरियां फ़क़ीर साहब गायो मोहम्मद बाद में इहा तव्हां असांखे नई मालूमात ॾिनी आहे इहो कलाम एॾो मशहूरु रहियो जी आहे हाँ। अञा पए माना इन जी जेका मौसीक़ी तरतीब ॾिनी जी आहे हाँ, या तर्ज़ उहा मिस्री मिस्री फ़क़ीर फ़क़ीर ॾिनी आहे। जी कलाम हुसैन बख्श जो आहे वाह 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 वाह। अच्छा ज़ाहिद भाई हाणे इहो माना टाइम पियो थोरो गुज़रे पियो ऐं वक़्त जी ख़बर कान पई आहे सच पुछो त आउं तव्हां खां हिकिड़ो सुवालु ॿियो पुछंदुसि जीअं मिस्री फ़क़ीर वॾो हिकिड़ो नालो कंट्रीब्यूशन हो त उन माना जाइ तां त इलाही जेके से गुल टिड़नि हा पर उहे एतिरा जेके हुआ न टिड़ी सघिया तव्हां आयो या कुझु ॿिया इन जो सबबु छा आहे? हाणे सोचे वक़्तु वक़्त जे हिसाब सां आहे ॻाल्हि सभु जॾहिं फ़क़ीर साहब जो था त नसीर साहब वेठा रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे त उन टाइम में केतिरा फ़नकार उभरिया फोटो खान खां वठी जेका शुरूआत पाण बार बार कई जॻह अलहदा साहब आहे इवन मुमताज़ लाशरी साहब मूंसां सॼे बि वेंदो ज़िक्र कंदो आहे त असां जेकॾहिं फ़नकार थिया त मिस्री फ़क़ीर खे ॾिसी करे उनजो अंदाज़ जेको आहे उनजो हिसाब किताब ऐं हिकिड़ी जाइ ते उन रिकॉर्ड चयो आहे त मुंहिंजो रिकॉर्ड ते रखिजो त मिस्री फ़क़ीर जी 40 माना यानी जेका गायकी आहे 40 साल मुंहिंजी जेके गायकी जा आहिनि हिकिड़ी राति सां क़ुर्बान थो करे मिस्री फ़क़ीर सुभान अल्लाह त बसि हिकिड़ो कम त फ़र्क़ु आहे न अॼु ताईं हाणे हिकिड़ो हिन जो भाउ जेको इमदाद फ़क़ीर आहे उहो बेशक मीडिया में असां हुनखे घटि था ॾिसूं पर हू असांजे जेके औलिया इकराम ऐं सूफ़ियुनि जा जेके मेला आहिनि उन्हनि जी जान आहे केरु इमदाद फ़क़ीर कमाल जो बहर बेकरां आहे जेको अॼुकल्ह जा रागी डायरियूं रखी था पाण सां ॻाइनि न हुनखे डायरी जी ज़रूरत ई कान्हे उहो हिकिड़ो हेॾो हाफ़िज़ो आहे जो हीअं बयाज़नि जा बयाज़ इमदाद एॾो सुरीलो सुहिणो आहे महफ़िलुनि ते छांइजी वञण वारो इंशाअल्लाह ताला इमदाद खे पंहिंजो नसीर भाई घुराईंदासीं कॾहिं ऐं नसीर भाई हाणे सच पुछो त एॾो मज़ो आयो आहे तव्हां सां कचहरी कंदे हूअं त असांजी नसीर साहिब सां हूंदी आहे ॻाल्हि ॿोल पर जीअं अॼु तव्हां आया आहियो त वक़्त जो हाणे अहसासु ई न थियो प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो त दोस्तो हीउ हो असांजो अॼोको प्रोग्राम जेको असां पंहिंजे सिंध जे हीरो मिस्री फ़क़ीर जे शख़्सियत ते कयो उन्हनि जी शख़्सियत ते थोरी घणी मूंखे ख़बर हुई साईं खे वॾी ख़बर हुई उनजे घर जो फ़र्ज़ंद हो उन सभिनी गुफ़्तगू कई इन सां प्रोग्राम महिराण जा रागी जो वक़्तु हाणे पूरो थियो असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा असांजे अॼु जे महिमान ज़ाहिद गुल ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त साथ सलामत। अखियुनि में वसायो वसंदियूं सॼी रात मजन काने मूरऊं बस करण जी बात तालिब चए तिन खे रुगो तुंहिंजी आहे तात जॾहिं पिरे फुटे फिर भात पोइ बागुण ॿाहिरि निकिरजां वेह मां वञ ओ मुंहिंजा मिटा वेह मां वञ ओ मुंहिंजा मिटा ओ अञा तोसां दिल जूं ॻाल्हियूं करियूं ओ अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करियूं अथमि है वेह मां वञ ओ मुंहिंजा मिटा वेह मां वञ ओ मुंहिंजा मिटा ओ अञा तोसां दिल जूं ॻाल्हियूं करियूं ओ अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करियूं अथमि इश्क बराणी रात तन्नाहे इश्क बराणी रात तन्नाहे सूरत में मूं आहिनि सचा सूरत में मूं आहिनि सचा ओ अञा तोसां दिल जूं ॻाल्हियूं करियूं ओ अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करियूं अथमि है वेह मां वञ ओ मुंहिंजा मिटा वेह मां वञ ओ मुंहिंजा मिटा ओ अञा तोसां दिल जूं ॻाल्हियूं ओ अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करियूं अथमि अखियुनि में वसायो वसजूं रात सॼी वीत जे
दस्तार में त बिल्कुलु पवंदे भिजी तरस पिरी तकड़ा त वञनि ही न हजी जॾहिं बादल खुटनि खजी को पगुण ॿाहिरि निकिरजा इश्क जी ताबश ॾाढो तपायो वो इश्क जी ताबश ॾाढो तपायो बाहियूं बिरे जूं बरन बचा बाहियूं बिरे जूं बरन बचा ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि ओ अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि ऐं बेहम वञ ओ मुंहिंजा मिठा बेहम वञ मुंहिंजा मिठा ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि अखियुनि में वसायो अखियुनि अखियुनि में वसायो गोड़ न को गमसान अहिड़े गूंगे मींहं का शल अला दे अमान सजण तूं रातड़ी इहो कर एहसान न त तरसी पो तालिब चए मिठा थी महिमान जॾहिं अचो ते आसमान को पगुण ॿाहिरि निकिरजा ओ हींअर ई आए हींअर ई वञी थो हींअर ई आए हींअर ई वञी थो ॾींहनि अॻु मूं अहिड़ा ॾिठा ॾींहनि अॻु मूं अहिड़ा ॾिठा ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि बेहम वञ ओ मुंहिंजा मिठा बेहम वञ मुंहिंजा मिठा ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि वसन ता मुतते पर अखियूं रोज़ वसन हू वेचारा वस में त वस में की न रहनि हुनजी मौसम हिकिड़ी ही त टिमियो थियूं टिमल पूर को ॿारे माया जो सुका सावा कनि हे दम दम दिलनि खे थियूं अछो आब ॾियनि हू वसो नेठ वञनि तालिब वञनि की न की ओ ख़ादिम सावण मींहुं वसे जीअं ख़ादिम सावण मींहुं वसे जीअं तीअं अखियुनि मां घोड़ा उठा तीअं अखियुनि मां घोड़ा उठा ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि ऐं बेहम वञ ओ मुंहिंजा मिठा बेहम वञ ओ मुंहिंजा मिठा ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं ओ अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि ऐं बेहम वञ ओ मुंहिंजा मिठा बेहम वञ ओ मुंहिंजा मिठा ओ अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं ओ अञा तोसां मन जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि